सूबो दरुलग यूसी मेरक ॻोठ नवाड़ो शरीफ़ जे आबादगारनि हाजी मीर हसन ओठे, शाह महमूद हतार, सैयद सजाद हुसैन शाह, आरिफ हुसैन दरबान सजण ओठे ऐं सैयद लेमन शाह जी अॻवाणी में नवाज़ शरीफ़ लिंक रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते आबादकार अॻवाणनि चयो त तालके सूबोदेरो यूसी मेरक में स्काप खाते जी ट्यूबवेल KE76 समेत केतिरा ई ट्यूबवेल केतिरनि ई सालनि खां बंदि ऐं नाकारा हुजण सबबि आबादगारनि जी कणक पोखाई मुतासिर आहे ऐं ज़मीनूं सिम बंजण में तबाह थी रहियूं आहिनि। हुन चयो त हुकूमत पारां स्काप खाते खे ट्यूबवेलनि जी मरमत ऐं दुरुस्त करण लाइ करोड़ें रुपया बजट ॾिनी वञे थी। हुननि चयो त ट्यूबवेल बंदि नाकारा हुजण सबबि पाणी जी खोट हुजण करे आबादगारनि जा फसल मुतासिर थियण सां गॾु ज़मीनूं सिम ऐं बंजर में तबाह थियनि थियूं। हुन निगरान हुकूमत ऐं आला इख़्तियारनि खां घुर कई त यूसी मीरक में स्काप खाते जूं बंदि ऐं नाकारा थियल ट्यूबवेलनि खे चालू कराए करोड़ें रुपयनि जी बजट हड़प कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।